नाराए हैदरी सलवात पढ़ो मोहम्मद। ये थोड़ी धीरे चोटा शक्ति दो तो सब हो तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुनाफ़िक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लअनतु दाइमतु अला अअदाहिम अजमईन यौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम या सलमान हुब्बु फ़ातिमत यनफ़उ फ़ी मिअतिन मिनल मवातिन व ऐसर तिलकल मवातिन अल मौत वल क़ब्र वल महशर वल मीज़ान वस्सिरात वल हिसाब बुलंद व सलवात। अल्लाह आलम चाल मासूमी जैसे के तवा संजो होते चलो कबूल मंजूर फरमाए। बानिया ने तो नियाज साइड मुसाफिर शाम तो गया से कबूल मंजूर फरमाए। हक चवण जी बुधण जी समझण जी कबूल करण जी हक ते अमल करण जी समझण खां बाद जिद न करण जी हक ते माण जी तौफीक अता फरमाए। गजे सलवात पढ़ो मोहम्मद। एक अहम गुफ्तगू ताजी है। फितरत जो तकाज़ो इहो आहे त ताल्लुक़ को वास्तो एस ताईं रखिबो आहे जेस ताईं नुक़सान जो ख़दशो न हुजे। पढ़े लिखे लाइ एस ताईं कंहिंसां वास्तो ताल्लुक़ जोड़बो ख़दशो न हुजे। अगर इहो ख़दशो थी पए वेंदुसि बदिजी वेंदुसि मारिजी वेंदुसि लुटिजी वेंदुसि मरी सघां थो तो वो वास्तव केॾो भी मजबूत हूंदो वो टुटी वेंदो आहे। हाणे सवाल तो पैदा थियो जॾहिं असां नुक़सान भी पायूं था जवान भी मारजनि था माण्हू भी क़त्ल थियनि था घर भी लुटजनि था बदिजूं भी था जेल भी वञूं था माण्हू असांखे सहन भी नथा पोइ छा वजह आहे त दर बतूल छॾियो नथा। चओ त मां कुझु कयां वही ये न थोरो ॻाल्हाईंदा आहियूं हिन महिल त जिन तव्हांखे माफ़ी ॾिनी आहे मां त ठेको न ॾींदोमांव। थोरो ॻाल्हाईंदो छा वजह आहे जो एॾा ॾुख टोड़ण खां पोइ बि दर बतूल जी नौकरी नथा छॾियूं। ऐं जो मतिलबु कोई आसरो आहे कोई ॾढो आहे काई उम्मीद आहे जंहिंजे करे सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं पर नौकरी छॾण लाइ तयारु आहियूं। ये जेके दुनिया में असांजा दुश्मन आहिनि उहे असांजी ज़ात जा दुश्मन न आहिनि नाले जा दुश्मन न आहिनि न ये इन जा दुश्मन तूं त बतूल जो नौकरी छॾे ॾे त माल बि तो वटि सभु कुझु तो वटि। नौकरी असांखे ॾुखी थी पवे जंहिं करे असां सभु कुझु क़ुर्बान कयूं था नौकरी नथा छॾियूं। ऐं इन जो फ़ाइदो छा आहे इहो फ़ाइदो केरु ॿुधाए फ़ाइदो उहो ॿुधाए जंहिं बतूल असांजे हवाले कई आहे। अगर राज़ी वेठा हो त मां तव्हां सां आस्ते आस्ते ॻाल्हाए थो सघां। ज़ाहिर त पाक सरदार जी इन धीअ जी मंज़िल एॾी आहे त जुमिले ते गौर कजो ये एॾी वॾी अज़मत जी मालिकियाणी आहे अगर पंहिंजे असली रूप में हुजनि त पोइ फ़रिश्तनि खे ख़बर नथी पए त केरु ये पंहिंजे असली रूप में हुजनि त जिब्रील खे ख़बर नथी पए त केरु त पोइ कोला बि जे मुल्क खे कीअं ख़बर पवंदी। एॾी अज़मत ऐं बतूल साण खे डायरेक्ट सम्झण लाइ सलमान खपे अबू ज़र में सलाहियत न आहे। सरकार सलमान के फरमाइंदो या सलमान हुब्बु फ़ातिमत यनफ़उ फ़ी मिअतिन मिनल मवातिन ए सलमान दर बतूल न छॾिया इन दर जो प्यार तोखे 100 मक़ाम ते कम ईंदो। ॻाल्हाईंदा घणा मक़ाम 100 मक़ाम ते सरकार ऐसर तिलकल मवातिन
पर मैं तो 600 मक़ाम एॾा ॾुखिया आहिनि उनमें सवले में सवला आसान में आसान तोखे छथो ॿुधाया जेके उन्हनि जे लाइ आसान जेके नौकर बतूल दर्जा ऐं मुश्किल उन्हनि जे लाइ आहे जेके दुश्मन दरेदार आजा ठीक कहिड़ा मक़ाम तव्हां ॾिसो ॿुधो पहिरियों मक़ाम मौत जेको दुनिया वारे लाइ ॾुखियो आहे ॻाल्हायो दरे बतूल लाइ सवलो मौत दुनिया वारे लाइ ॾुखियो आहे दर बतूल जे नौकर लाइ सवलो आहे हिसाब ऐं किताब बतूल जे दुश्मन लाइ ॾुखियो आहे साईं जे नौकर लाइ सवलो आहे माशर जो मैदान दुनिया वारे लाइ ॾुखियो आहे साईं जे नौकर लाइ सवलो आहे मीज़ान तौर अमाल जी दुनिया वारे लाइ ॾुखी आहे ज़ारा जे नौकर लाइ सवलो आहे सिरात मुस्तक़ीम तो सिरात पुल सिरात गुज़रण दुनिया वारे लाइ ॾुखियो आहे दरे ज़हरा जे नौकर लाइ सवलो ये 6 मक़ाम जेके आहे दुनिया वारे ॾुखिया आहिनि न पक हाणे हिकिड़ी ॻाल्हि तो कयां ॿुधिजो कॾहिं कॾहिं असांजा माण्हू जेके ॿ पढ़ंदा आहिनि न उहे कंजूस हूंदा आहिनि इहो वरी साईं त पढ़ी वियो पर इहा त ॻाल्हि सलमान सां थी न असां सलमान थोरी आहियूं त केॾी प्यारो दुआ घुरा पर हाणे ईअं न सिस्टम आहे नफ्सियात जो तो जैसा गुफ्तगू करनी है वो भागदौड़ में हो ये परे हूंदो न 6 मक़ाम जेके दुनिया वारे लाइ ॾुखिया इते बाहर से तो कुछ माण्हू बाहर फरमाईंदा आहिनि ॿुधाइण होता ना अब तू जन्म में दे है और तू हिमाचल प्रेजिया बुझा ना एकड़ा मोरी ए जे अरे तू पाण ठाए जो एक तो जो अवलन तो सरकार ये न फरमाए तो सलमान तोखे फायदो पवंदो सरकार फरमाए तो जे वट भी इन दर जी मोहब्बत आ उन के फायदो पवंदो अजे ठीक समझ में आई था मूसा दी सो बोले असा सलमान नहीं असा अबू जर नहीं असा बिलाल नहीं असा अमार नहीं असा कलंदर नहीं असा फिटाई नहीं असा वली नहीं असा कुतुब नहीं मेरा हूं कसा हूं चंद्रा हूं चौक हूं निभाग हूं पर दुश्मन ज़ाहरा नहीं ना सब कुछ है सब एक है गुनाहगार है और ये फिक सिफत असा में आहे त दरजा नौकर आहियूं दुश्मन न ऐं जेके ठेप समझ में न आयो न ये जेके ता खीर वठी था घर में वो वडा माण्हू वडो मौत वारो ने वडो वो अधु किलो बि ऐं ॿियो अॼु ॿिए नंबर ते पाव उन कोन वरी उन कोन वरी आनो उन कोन वरी अधानो उन कोन वरी तोलो जेको ॿार कमज़ोर न कच्छ ते उनखे में खीर पीआरबो पर किलो न अधु किलो न पाव न आनो न चमचे में 2-3 कतरा विझ बाबा तू बि असांजो भाती आहे तू बि न पी असा समान आहियूं असा उजड़ नाहियूं असा अबड़ा नाहियूं असा गुसाणी नाहियूं असा खाशकरी नाहियूं असा मगर ये ज़ातून असांजे खानदान जो नालो आहे मुरीद दरे ज़ारा वहबाने दरे ज़ारा पोइ सलमान के पाजो से बदलो अबू दर के पाजो जायो ना अम्मार के पाजो बिलाल के पाजो बारुल के पाजो ॻाल्हायो न बाबा से अलंदर के पाजो भिटाई के पाजो वली कुतुब के पाजो फैगन शाह के पाजो हयात शाह के पाजो पुत की पर असाई कमजोर बार और दर्जा मता चमचे में का मोहब्बत जो
तको ले ठीक हाणे इते पहुतासीं त हाणे सरकार फरमाइनि था त जंहिंजी हिन दर ते ड्यूटी आहे उन पॉइंट ते एवज़ मिलणु खपेसि जेतिरो जो हक़ आहे सही आहे ठीक हाणे अचो त पहिरीं मंज़िल आहे मौत जी हाणे मां मिसाल ॾियां थो पोइ असां थो चयो अगरि हेड़ो थुल्हो मुस्तफ़ा वेठो आहे इन मुस्तफ़ा के इन बरपट बयाबान में अकेलो छॾिजे ॾिसो हे जेको आहे सल्लो आहे बरम न को माइट न को मिट न को खाधो न को पानी न को हंध न को बिस्तरो वागूं बलाऊं रिछ कुत्ता बिल्ला बगड़ ये सोलो भी सोलो भी चाह दो ये सुख दो ये रख दो ये अगे सदरो जी अरे अबा कमाल कई अला बच्चा बधाई दी वसाओ कदी हाँ फाटो यार अकेलो थी पियो से वाह 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 इन वादी में मुस्तफा के सदरो मिले दिल हेडी है ना गलाए हाणे ॻाल्हि सम्झा या मौत जी वादी न बयाबान पर दुखिया हो तो मोटणु सोलो आहे मौत मोटणु सोलो न आहे पर इज़राइल हेड़ा तारा खणी ईंदो आहे हेॾो हील कदम रखंदो आहे अञा मौत अचेसि नथो बोला फरमाया या हार हमदान मई यमत यदनि हार सां गॾु परवाह न कर मुंहिंजे दर जी ड्यूटी न छॾ मौत ईंदई मां पहिरियों माथो मिलाई न जे मौत जी वादी में अमीर उल मोमिनीन जड़ी हस्ती मिली वई नारो तानो ता ताज के वजन चाहे तो जली जाना में नारो वणदा उहे बचदा पुट ठीक है ये दर्जी है अली भाषा ठीक हाणे गाल इते छह इमाम जो फरमान सलवात करो वाला फरमाए थे मोमिन जी मौत में जी थी या तो चार हस्ती ऊपर हुई थी घणियों ॻाल्हाए अच्छा रे अच्छा ये हथार तो वो सब करी है ना जब कर खत्म घणी वस्ती पाक नबी पाक नबी मौला अली जिब्राइल ऐं इज़राइल ये केरी पहिरियों ये हस्तियों मोहम्मद जे मौत वक्त इते अजीब के रवायत जुमला है इते मौला अली अलैहिस्सलाम अगे वधी अर्ज कंदो या रसूल अल्लाह ही मरण वारो असां जो दिक्कत ये तो अर्ज करे देखे ये लफ्ज़ असां के तव्हां के तवज्जो करणी है ॾिसो लफ्ज़ असां केतिरी ताक़त आहे ये थाने तो माण्हू बदिजी वञे बेगुनाह सूबेदार तारा हीअं हूंदा बेगुनाह पट टेलीफोन वॻो हेलो जी साईं जी अरे असांजो माण्हू पुछो त साईं ये असांजो आहे सूबेदार जेका तारा हीअं हूंदा न हाणे हीअं एॾा धको लॻी वियो अथई पास वञा ख़बर आहे साईं जो माण्हू आहे वॾे जो माण्हू आहे MP MLA जो माण्हू आहे राणीपुरा जो माण्हू आहे गंबट वारे जो माण्हू आहे काई बि शइ जो माण्हू यार माफ़ हाणे हीअं हाणे कीअं मानी खा पुत्र बि साईं के ता यार वो खबर नहीं हाणे समझो है सूबेदार टेलीफोन को वडेरो करे तारा हीअं हाणे हीअं मौला अली तो फर्क अर्ज करे या रसूल ही असां जो आहे जेको इज़राइल हीअं हाणे हीअं हाणे करो पॉइंट असला के मौला अमीरुल बिस्मिल्लाह
मौला अली अलैहिस्सलाम डायरेक्ट सदर खान इजराइल के क्या दमन है अरे जरा इधर मुझे समझे वही चलो या रसूलल्लाह सरकार जिब्रील के जिब्रील इजराइल का ख्याल करे अली यार तो के ऐसा के समझाए थो त मां अली जो नबी जे हुंदे ऑर्डर न थो कया तू भी चंद्रा वद जे हुंदे ऑर्डर न कदो कर टर्न आया अब्बा ने तो दिमाग को न थो करे मां थो अजा हर घर वाला या पी जे हुंदे पटको पाए एड़ो जे भागो कायदा में हुंदे जिब्रील अली जो जिब्रील इजराइल ख्याल कर रवायत बोल जा इयो ऑर्डर थी तो जिब्रील ख्याल कर ये अली गाड़ो आ जिब्रील वे जो थी ना मोहम्मद के जो अखियों बंद कयो थी अजायो मां इजराइल दुश्मन लाए तू भी अली गाड़ो मां भी अलो तू मुझो भा मां तुझो अधो अखियों ते पट मथो केर भी ठाइंदो आ जे लाए इमाम फरमाता था बीबी पाक ज़हरा ये खानदान सुदी पथो दुआ लाई दिया जे मौत माला बतूल खानदान सुदी मजाला इजराइल के खेजल कर ये जो मतलब मौत आसान शर्त या तो तेरे बतूल न चाहिए सुभान अल्लाह आसान दियो ना न शायद तुझो खानदान न शायद तुझी बॉडी बारो न पैसा पाई न नौकरी सूरज दब ठीक से मौत आसान थी न गलाए मांगे ऐसे कैसे सामू वे तो हां ठरे सलवार पर मोहम्मद आला ऐसे करिए ऐसा नहीं हुआ असा पर अधो कलाक है पर तो डेढ़ कलाक समझ पाओ बहुत आसान थी हो ना आणि कबर में इदा मुनकिर नकी ये काटवाड्या कपड़ा पाए कजला पाए पोंडरा पाए हे तारा आने मां कबर जो आवाज हिकड़ो बुधाई आई मुनकर नकी जो आवाज संभाले वजो को मरी पवे ये कबर में था पेरो सवाल कदा नालो छा थई जे गुलाम हुसैन गुलाम अली अली हुसैन हसन अली गुलाम मोहम्मद अली अली मोहम्मद अली रजा गुलाम तकी मोहम्मद तकी अली नकी मोहम्मद नकी हसन अस्करी गुलाम महदी फातिमा ज़ैनब कुलसूम रुकैया सकीना फिजा सलमान अबू ज़र मुनकर नकीर एकदम भुलिया हुए तो अली वारो हल बाबा हलो अन्या समझ में नथो अचे त असांजो उन खानदान जो तालुक आहे जंहिंजे नाले ते एगो असर आहे गुलाम अली चओ मुनकर नकी पुठी ना भाई अली वारो आहे वॾो आहे सच ॿुधाए जॾहिं ग़ुलामी जे उथण में एॾो असर आहे मालिकनि में केतिरो असर आहे ॿिए क़बर में नालो छा अथई मरमा जे कुटे कमीने खे मस हथ आयो आहे हाणे सम्झ भाई जे नाले में पादर थो खाए त मालिकनि मां केतिरा पादर खाईंदे टी कबर में जो टी कबर में नालो छा अथई फोटो लीमो केड़ो काढेरो और अलाए छा
ये जो मतलब केड़ा काटे सा नजात मिलंदी खबर पे त मरवान सिद्धो गुलाम संत सिद्धो मरवान सिद्धो त मरवान पुट नालो रखियो ही न करे पाण ही मरवान जो पोटरा हलाए ए गुलाम से रखियो ही हुसैन नो कर त केरो काटरा फोटन सा कम नथी दी और जे नाला आहे न छठी कयो वरी वरी नाला ॿिया इलाही माण्हू वेठा आहिनि कि ॿारनि जा चुंड जा नाला नहीं था चो तो पुछी ॾेखारिया मां उस्ताद आहियां तजुर्बो नथो ॿुधां इलाही हाँ ॻोठ जूं मायूं भी याद मर्द भी याद ये बड़ा बैठा का बड़ा कहां में जेके अपना होता सब याद है तो की याद के लिखी बुद्धि मन लिखी भी याद कबार बुद्धि भी याद मासूम फरमाइंदा तू अच्छा जदा रखो तेरा मर्द है तो मस्तूर रखो पढ़े खजदा पढ़े यादी सुभान अल्लाह आई वडे जे नाले ले खड़सा ताज़ी पई दिया मगे एकड़ा ट्रे पोटा निकलो गुलाम सन जो गुलाम अली भाई बच्चियो ट्रे तो फोटो खान अबे दा उन अबे जारे गार पे कोथरे बुझो भी न अरे इन के कोटे कोट नाल क्यों थई अपो आकड़ो मोकारो मजा हाने में तहजीब अदर लिख के लाए जड़ी पियो जे नाले के कुदी गार नथो दे त पो हुसैन जो नालो रख मजारा तो के जो गार नहीं देखो बासु एक तो बरकत थी दे गारन को बदले कपर में सड़ाई थी निशानी थी एड्रेस जेके के थाने चो साईं दुआ घुरो सलवार लेकिन जो पढ़े सलवार नहीं बस ये जानी हो ये दुनिया ही था तां एक सणा बैठा हो मोसा खबर सुनी थी अगियो माशाअल्लाह करे सवा ने सिटी मरिया ये जो से जो हाने 2 लाख किलोमीटर थी यो साढ़े तो ना ये हिते ठीक है हां उहे माण्हू जे मजदूरन खोरे ते कम करा शुरू जे लाबारा कदा खुद अब हिते सणो ता उते भी लाती ते तो ये जो कोठल माल एसी बोले करे ही लसो हजो नारो साईं बुआ एसी में निकरे ही ना ये जगह तो क्यों है ना हां तरे जहरा जे नौकर ला सवलो अरी जे नौकर ला सवलो जे ठेप समझ में सोचे ये रवायत को थी ना अरे ये आलम पड़िया जदी मोमन पुलिस रात को गुजर दो तो जैनब रण कर दी जल्दी जा मोमिन इन नूर का युद्ध नारी अली वाला जल्दी गुजर हुई वाह नबी साहब को वरवान सावड़ा जैनब जल्दी जल्दी वन्ने मुझी बाह नबी साहब ए जो मोहब्बत अहले बैत में एड़ी थदा जो जहन्नम जी बाह ही विसा में थी तो ये उसली छात दे पैरों न छट चलो मुश्किल है चलो पक्का अगलो हिसाब कने खोले हिसाब थी तो उन सा जी के दिलो थे सुजो करो साहब बढ़िया है गरीबों करो साहब सो ने मतलब तोल ना के पुटा के 100 रुपया बे के 100 रुपया दी शाम जो बई मोट के 100 अरे जरा तारी के 100 बिस्कुट का क्या है किराया करे त तू तो ले चला बोलो दे जा बाबा वरी सदर खान मुझे कराई दो मसलो ना है नारे हैदरी अने के 1 लाख रुपया दे अरे 1 लाख जो हिसाब दे
10,000 जो बूट वतो 20,000 कपड़ा वतो 5,000 जो मेकअप वतो पड़े कमाए कमाए तो तू ठप 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 ए भाई बेइज्जत ना लखो कोटे ना हिसाब सही है क्या मतलब ये थी गई ये गरीब के कुछ न थे ना तो के जो 500 नाम अटो तो ये वतो पटाड़ा बस तू तो हलू इते भी 3000 करे मालिक है ज़कात खुम्स पाड़ो पर्दो यतीम बेवा न्याज़ नज़र हज ज़ियारतु वो इन्हें के दस तो जा अगर उस समय घट भीड़ो थई तो वो कुछ करे मरे विराए मरो यतीम बेवा पाले मरो मोमन के पाजो करे मरो मता को कदे के जामिन थी पवई ठीक है समझ आई अने तानो करे हिकड़न के मौला दी दुआ जाम वराई तो केरा अल्लाह दी दुआ वराई तो केरा मौला अली ओ मौला जी मर्जी न के एतरो इनके एतरो इनके एतरो अली मौला जे मंड ते राजी थवाड़ सलमान जो कर कर कयो मरो आ हाय नारी ओ जो बोला रे अकल जो एकड़े के दिनो थे पुसिलू खाए तो मखर माखी वरी बियो तारा पड़े इन छाजो पराए मारे बाकी वरी छाजो पड़े बिल्लो बिल्लो को बखी मखर खाए तो सुबुसरी बियो हियो तो छाजो पड़े पहले जो बिल्लो ने मने आने अपने जे बाले में क्यों लोग तो बोल जो अपने जे बाले में क्यों जो बिल्लो पक्का ता मारे जे बाले में बिल्लो मरे जे बाले में बिल्लो ओजड़न जे बाले में बिल्लो कोलपोंडे जे बाले में बिल्लो ये ने बाबा जी काशके जे बाले में वो पराए माले में रखी हुजे वो बिल्लो ना जो तो जे माले में रखी फैसलो कर जा तो जे माले में रखी हुजे बिल्लो जो ज़हरा जे माले में रखी हुजे असा बिल्ल के न मरी जाओ असा बिल्ल जे पी के न मरी जाओ हाय नारी चलो चलो के जाए काल बुझा अच्छा सब गुरु राम अल्लाह साईं मुखे ज़मीन रे मुखे माल दे मुखे गाड़ी दे मुखे वडी नौकरी दे मिलन के अब दे कोन जे तो उस्ताद उदऊनी अस्तजिब लकुम ता पाण कुरान तो चवे तो घोर तो जाई ना ओ घोयो सब इना के मिलियो इना के न मिलियो न बुधाई पर हाणे गाल पुट वडो करे तो के पिस्टल लोड चलो इने जे वडो समझदार इने जे બધું તો યા પોટણ યા અનડો બાર કરી દો પોટ તો भी आप प्यारो भी वधी का हां वडे के जो संभाली दो नुकसान न करो नडे के वो मता छोटी पे बात बार भरी पे अल्लाह जे तो मां दी दुआ संभाले दी दुआ उन के दी दुआ जो खराब न थे जे जा खराब के लड़ी हिते न मैं हिते दुख कटे दुख सह हिते सब कुछ सह तो क़यामत में हे पिन दो तू नी दे अल फक्र फकरान फक्र दुनिया गिन अल आखिरह व गिन दुनिया फक्र अल आखिरह अल्लाह वली अब्दुल्ला जे के महते गरीब के होते अमीर होंदो जते अमीर होते पिन भलो करो एकड़ो माण्हू जे एक कलाक लाइ मूंखे ॾे छा वठे ॾिनो सब्र कर सुभाणे वठी वे तो जो अकल नो छा करो ओदी जा हिन दुनिया में ई आरज़ी दुनिया है 50 साल 60 साल यही तरी शुक्र कर
पर इज्जत तदे थी दई त हथ हिया हो जाई हिया ना हो जाई हां तो के दई तुझे ला वो ही जो तू खाई सके तो रायो वाइलम अल्लाह हवा जन्नास इलैकुम मिन निअमिल्लाहि अलैकुम फला तमिल्लु निअम फतहुरन कमा मौला हुसैन फरमाइंदा मानो जे तुझे सामू हथ टंगणो अल्लाह जी नेमत तोखे मोहताज के विराए थक जा न ए पता हेकड़े की मुसीबत में तब्दील थी वई मैं के सादी मिसाल दिया फिर जो ठोका फिर जे टाक में जो 2 बजे दर पड़ गयो अब पानी तो तो यार अल्हम्दुलिल्लाह मुझे लख एहसान अल्लाह के इज्जत दी साकी कौसर ने बुरी तो गलाए नेमती ना मोमन के प्यारे होले पानी गरो टाक में जजो हो में प्यारे से मता वाली मानु की जो को छा जो मोमन शेमरा पानी गरो मन नहीं पानी तो पियो हो में ज़्यादा के जिन रिचायो भाई फिर जो रवड़ ले मुंह या फिर जा हीटर कहला है शोदा सुभान अल्लाह भलो ते तई बाकी रंग थई खरा हुई तो गरीब के 100 तरह जी मानी का तो गोश्त खाए का तो मखण खाए कहला है ना न्याज खाए ए पाडा खाए टांग खाए ए वडो मानु बाल घरे घरे थकदी पवे एड़ो रुसे से लूण भी न खा मोहकारो करे आई नड़ा ना उदा गाला रखना तो खबर थी एडी मिलकत तो खबर ही ना फेटी उतर लखा अन्या वाला मोहकारो बोले से आ कराए फेटी ऊपर ले सच बताइए कि मारा में न्यास से दान गरीब का दान गरीब छोला करना ये पाड़ा पाड़ा वड़ा वड़ा ना देखे पदर पैसा ना पाड़ ना खाइए डॉक्टर जो है ये सच बताइए कोर कर दो ना पैसा हो जाए डाल दो जो भागो खाई आके हेलो थई द गरीब पाले मर अच्छा इमाम फरमाए तो जब तो घोरियो ना तो कहते डर नहीं सच बता रेल में मानो सफर तो करे टिकट हो जाए वाली सीट ना हो जाए वो छोड़ विचार से ही पास टिकट हो ना वो करा मानी ना पानी ना सिटी एसटी आयो बैठो पार्लर में या खाए को पड़ तो या तो ये वने रहा यार टिकट काले ख्याल बजा मके बुधाए जा लेकिन चढ़े आओ डर खबर है हां कोई ये करो अच्छे तो हां अच्छे तो उसे 2 लीटर भी लेकर दो हां समझ भाई ये जो मतलब बात ये वाला अली जी टिकट और दुनिया में कुछ ना जे 50 60 साल का वो टिकट तो हो जे टिकट करबो मां अली वाले के हाल लेकिन टिकट तो जेन में लेके दो लेकिन तो कौन दो ऐ बुद्ध गाल छह इमाम फरमाया तो जदी क़यामत में अमीर ही गरीब ही था उधर जो बोलो अमीर का हिसाब पियो समय अजय गरीब तकलीफ सही तकलीफ सही भूखू कटे को ज्यादा अली वाला जो दर्द न फातिमा सान जो दर्द उनके तो अल्लाह बेनियाज बुधो सब कुछ माफ कजा मदद नो माफ कर या ये तो भी खराब थे क्या शरीफ थी आप तुझी इज्जत या है पहले तो तू गिरा है बालू ने कहो ना बालू दुनिया छड़ी ना मुकाबला थे ना चीफ जस्टिस साहब क्यों फतवा पे उठे अटे था नहीं इमाम मूसा का तो कतल जायजा चाहिए बेहुदा और हमने दीना तुमको दुनिया को दे चीफ जस्टिस पोस्ट दुनिया के सबक लेंगे दुनिया ही दीन में फांसी पसंद भेज दी चलियो थोड़ा कपूर को जो दीन थोड़ी कपूर चलिए थी हमारे बड़ा है ढेरी तू उठाया होगा तूने ठाई तो सब मां ये को ये को बालू लगा गो मापत करे मरदो ओ बधाई दो बाबा
ठीक थियो अज़ाब हिसाब सोलो उन्हनि जो आहे जेके हिसाब ॾियण जे अहल हूंदा अमीर हुजनि त बि ठीकु ऐं को हुजे बि ग़रीब पर अहिड़ो हुजे न को मजलिस में अचे न को मातम में अचे हाँ आहे बि ग़रीब सॼो ॾींहुं बदमाश बड़े ने कुतर के पानी में पानी घर पानी ऊँधो कर पानी प्यार वो आप पी न पर मसूदी भैया दुआ कयो अमीर करे त फिजा वंदो गरीब करे त सलमान अने के कावड़ जाओ सलवात हाँ माशाल्लाह मुझे जेब में रखे थे होश में सलवात भलो में सलवात सलवात पढ़ो मोहम्मद अगली मंजिल है तो अमल तो रदन आणि तुरंत छा में तराज लो वाली चन्ने काठे वाली सोना वाली कखन वाली ये 100 साल जाकर की तो था पांच तरह हिसाब नहीं था अब सोने का या रसूलुल्लाह या मीज़ान या तराजू करी सरकार फरमाया था ये बाजारी मीज़ान न बाजारी तराजू न दुध अन्ना मीज़ानुल इल्म व तराजू मा मोहम्मद है व अली का फता ऐं अली जे विला जा पोड़ा हुंदा जे में माल रखबो भी ऐं तोड़दो वल हसन वल हुसैन खयूतो ऐं वो धागा जे पोड़ा बदबानी हसनैन वल आयमत बाद महमूदो ऐं जे में पोड़ा बदबाओ बाकी इमाम तराजू पूरी नथी छा कोटो वटता पोड़ा भी आए वट भी मीज़ान मीज़ान माना आटो ठीक हाणे बुध ता सौदो बता या चोल के जाओ पहिरो सौदो ॾिसो वल वट आम माल तुरंदई अली जे विला जे पुड़ में रखबा अगर अली सां वास्तो न थिए त अमल तोड़ जे लाइक़ ई न सॼो ॼाण मौला अमीर जे विला जा पुड़ हुजनि वो हसनैन जड़ा धागा हुजनि ऐं मां जड़ी अली हुजे फैसलो ये न कंदा यानी तराजू खजंदी आहे न दुकानदार ही खणंदो न त खण वारे जी त काथे ॼण वारे जी वठण वारे जी सुई त न हाणे ॻाल्हि सुन वल फातिमा अलाक़त व लिसानो क़यामत में सभई हूंदा पर फैसलो ज़हरा कदी ॻाल्हायो न कांटो ज़हरा है जॾहिं ज़हरा वेंदी उहो जन्नत में वेंदो हाणे सम्झ भाई ज़हरा जी मोहब्बत मीज़ान मालवी कम अगली मंजिल अन्या ॾुखी पुलिस रात के तरी हुंदी हितो कोणी मुसाणन नहीं 50,000 साल जो पंथ नबी तो ऐसा करी हाणे कुछ तो तागल है बाहर रखो ॻाल्हायो बाहर रखा तलवार खां ऊंधा इराद खां ऊंधा बाहि खां वधीक गरम 50,000 साल जो पंथ हां जेके पढ़े लिखे आयो जेके ये माल नहीं पास किया मास्टर ये कैलकुलेटर है मोबाइल में हिसाब करे हितो जो 50,000 साल होतो जो एकड़ो डी 50,000 के 365 सां गल पकड़ जेको अजो तो मुझे एकड़ो साल थी इन सारे के 50,000 सां गल पकड़ खबर घणो थियो 9 खरब 12 अरब 50 करोड़ साल जो असा जो बाबो कदो
पहले हितो वञूं था मोड़ ताईं त फटफट दे ये 50,000 रुपया करो बढ़िया है ना एक शे बियो ये वार को सनी छो अल्लाह के मोमन गुजारो बड़ा वाला बाईपास ठाया फसकरा ये झूमदा वाह मौला अली वाह पाक ज़हरा वाह हसरे ये वार को सनी और तलवार को तकी छोठाई ये तुझे लायक ना हां अल्लाह के खबर मोलो को तो ऐलान मुके अली जी परवाह न है मुके ज़हरा जी परवाह न है मां उन जानवर दे चढ़दो जो कुर्बानी में ज़बह कयो वो उठ वारो गाड़ी उठ पार्टी वारो डांग वारो मे वारो बकर वारो ठीक है ताजुब थे तो बकर ते को चढ़दो जो पाण 28 मण बकर 5 किलो वो बड़ा आ मुल्ला मुझे वारे में तो कुत्र कराया खाने अले अच्छा बेईमान अली का बगैर तू पुलिस राज पार कर दे मां रोड ठाया ही ने तू हल दे लाग दे पुटरा ये वार को सनी तलवार को तिखी पेरो पेरो हेते ते बो फाको हेट ये फरिश्ता भी यार देखो जड़ी ना वक्त में रोका है हिया फा हिया अरे हिया रे फा बाकी ता जानो पतो लग सवाल को बता थे ये मोमन की टड़ अंटा के शादी मिसाले तो का डिश ये समझी ना अच्छा समझो एक कोइडो कोइडो करो यारो ठाई दो इन्ना कोट को हर दो नहीं है ओने कोट ये तो तारा हो गया इन्ना कोटा गाँव इन्ना कोटा पहले तो केरे न तो ये ना है या उन्हें दी तार है तार ते हले तो केरे न तो ना या तार दूसरे में चली गोड़ तार का डोरा थोलवार केरे न तो छोड़नो करे तार एड़ी आज ला बई हिस्सा कंडेला टोटल ना है समझे तो गाली अगर ये टूटी बात करी बोला ना ये जो मतलब कोड़े को सिक्को भले ही रस्तों दिसड़ में न अचे अगर लिंक को बाकिया रात तो बाकिया तो कोड़ो धागे ते अली जो तो अली अहल बैसा विलाय जो लिंक न तोड़े मजाला पूरे सरात को ये साथ चाहिए नहीं कि ताजे रोज बरा जो पर तक दिक्कत न कदा ये है ना कोई गलत है ना बता तो सड़ में दिया तो तलवार को दिया वार को दिया हले थी ना यदि कोईडो पांजी तारत हली सके तो तू सिरात मुस्तकीम ते हली सके तो बोले सिरात से हली सके तो शर्त है तो तेरे बतूल सा ताल को तोड़ ना बस ये आखिरी मंजिल पढ़ा तो उनको बोल इतने ही ताजे लगा काफी है और आसो थी तो सब कुछ ते थी भी तो मिर्जान थी भी मोमन परेशान ना हमारे पुलिस राज जुदाए दुखी है शायद ज़हरा सलामुल्लाह अलैहा रवायत पुलिस राज से भेजा मुझे अल्लाह जी मुझे कनीस मुझे अल्लाह जी मुझे कनीस तो वायदे जो सच्चो हां मां अली सा शादी को कही पेरो मान जमानत वती पूरी कायनात शैन के हक बारे में भी राजी न थी आवाज जको कनीज भले मा वो भी जा शैन छा गोरियो अल्लाह जो तो दिनो तुझी मर्जी मुजी मर्जी की आती राजी कर चाहे तो मां अली सा शादी किया तो मुझे हक मार ये दुनिया न हक मार ईवा क मां जा इरादार हुसैन जा अज़ादार मुझे मोहे पर क़यामत में परेशान दस नतीजा एरन दी शफाअत मुझे हक मार अल्लाह जड़े तू जान ज़हरा